साईं मां ग़रीब आहियां, हिकिड़ो यतीम आहियां, मूं वटि का बि शइ कान्हे, मूं वटि का बि शइ कान्हे, गॾहड़ो आहे। मां कंहिं सरहंदी वारनि खे इहा अपील थो कयां त ख़ुदा वास्ते मूंखे गॾह गाॾो वठी ॾियनि। 50-100 रोज़ पिनी बचनि खे केतिरो खारायां? मुंहिंजी अखि ख़तमु थी आहे, कुराड़ो मुड़ुसु आहियां, पुटड़ो ही आहे, नंढड़ो आहे। मूंखे सरहंदी वारनि खे इहो अपील कयां थो त ख़ुदा वास्ते मूंखे को नओं गाॾड़ो वठी ॾियनि त मां पंहिंजी बचनि जी रोज़ी कयां वञी। त पोइ मां 50-100 छो पिना कंहिंखां या छो कयां? इहा आदत रब न ॾिनी आहे, इहा गिला आहे। पोइ हाणे सरहंदी वारनि खे अलाह साईं ख़ुशि कंदो, जीअं असांजो जे कमु कंदा त अलाह साईं ख़ुशि कंदो। मुंहिंजे बचनि, नंढड़नि बचनि जी रोज़ी आहे, उन अलाह पंहिंजे ॾे ॾिसनि। हे बचड़ा मुंहिंजा खाईंदा, उन्हनि खे दुआ कंदा, न्याणियूं मुंहिंजूं खाईंदियूं, उन्हनि खे दुआ कंदियूं, त अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि कंदो जो मुंहिंजे बचनि जी रोज़ी हिकिड़ी मूंखे ॾिनो। मां दुआऊं पियो कंदुसि, सॼी उमिरि जे लाइ मां दुआऊं पियो कंदुसि।